बाबा सिंध जो हीरो, सिंध जो पुट शाहनवाज़ ॾाहाणी गोए खटे वियो। शाहनवाज़ ॾाहाणी इंटरनेशनल मैच में एक तमाम सुठो परफॉर्मेंस ॾिनो। इन हूंदे भी असां सिंधियुनि खे पाकिस्तान जी क़ौमी क्रिकेट टीम में वारो नथा ॾियनि, चांस नथा ॾियनि। छो अबा? जेकॾहिं असांजो बच्चो, असांजो भाउ, असांजो पुट शाहनवाज़ ॾाहाणी हिकु इंटरनेशनल वेन्यू ते अहिड़ो कारनामो करे ॾेखारे सघे थो त इंटरनेशनल मैच में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदे नथो ॾेखारे सघे छा? इहो फ़र्क़ु ख़तमु कयो। असांजे हीरो खे चांस ॾियो, शाहनवाज़ ॾाहाणी खे चांस ॾियो। अबा हू दरवेश सिफ़त इंसान आहे, लेकिन खिलाड़ी आला क़िस्म जो आहे, वर्ल्ड प्लेयर आहे शाहनवाज़ ॾाहाणी। अॼु शाहनवाज़ ॾाहाणी साबित कयो त सिंधी कंहिं बि ॻाल्हि में घटि न आहे, सिंधियुनि में वॾो टैलेंट आहे। शाहनवाज़ ॾाहाणी ज़िंदाबाद, शाहनवाज़ ॾाहाणी ज़िंदाबाद। मां बाकराणी जे अवाम जे तरफ़ां शाहनवाज़ ॾाहाणी जो हिमायत कयां थो ऐं इहो मुतालबो कयां थो त शाहनवाज़ ॾाहाणी खे पाकिस्तान क्रिकेट टीम में शामिल कयो वञे, त जिते हू हिकु सिंधी प्लेयर जे हैसियत सां जोर ॾेखारे, जलवा ॾेखारे। शाहनवाज़ ॾाहाणी आई लव यू।